मोहतरम उस्ताद ऐं मोहतरम आयल महिमान ऐं तो सदमी के असांजे नूर इंग्लिश ग्रामर ऐं कोचिंग सेंटर जे प्रोग्राम जी गॾिजाणी में भलीकार चवां थो। मुंहिंजो नालो साबिर अली आहे ऐं 6 क्लास जो शागिर्द आहियां। मुंहिंजी तक़रीर जो जेको मौज़ू आहे उहो आहे असांजी तइलीम कंहिं बि क़ौम जी ज़हीनी ऐं असर क़ौमी तरक़ी में तइलीम जो किरदारु अहम हूंदो आहे। तइलीमी इदारनि में क़ौमनि जो उसरनि ऐं मुसरनि में बुनियादी अहमियत रखनि था। तइलीमी इदारनि में रोशनी जनम वठे थी। तइलीमी इदारनि में क़ौम जो क़ौमी मोर्चो हूंदो आहे। तइलीमी इदारनि में इख़्तिलाफ़ पलिजनि था। दुनिया जे तवाख़ियुनि जो अभ्यास कबो त असांखे उहो मालूम थींदो त हर क़ौम जो को न को तइलीमी इदारो ज़रूरु मिलंदो जेको असांखे क़ौमी आज़ादी लाइ इनक़लाब लाइ रोशनी जो मीनार साबित थियो आहे। सिंध में केतिरा ई यूनिवर्सिटियूं आहिनि, कॉलेज आहिनि, हाई स्कूल ऐं प्राइमरी स्कूल आहिनि, पर जेकॾहिं असां ईमानदारी ऐं जान बदिरां नमूने उन्हनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वठंदासीं त सिंध जा सभई तइलीमी इदारा उहो किरदारु अदा न करे रहिया आहिनि जेको असांजे मज़हब याफ़्ता बणाइण लाइ ज़रूरु हूंदो आहे। बहितर तइलीम हासिलु करण लाइ नक़ल करण वारो सिस्टम ख़तमु करणु, ॿारनि जे स्कूल न वञण वारी बीमारी खे ख़तमु करणु, बहितर तइलीम लाइ क़ाबिल उस्ताद जो बंदोबस्तु करणु। उहे हाई स्कूल ऐं प्राइमरी स्कूलनि में कॉलेज कापी कल्चर जहिड़ो मौज़ी मर्ज़ सां असांजे मुआशिरे में कीअं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। उन्हनि में कापी कल्चर जहिड़ो मौज़ी मर्ज़ मां असांजे मुआशिरे में कीअं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। बहितर तइलीम लाइ नक़ल करण वारो सिस्टम ख़तमु करणु, ॿारनि जे स्कूल न वञण वारी बीमारी खे ख़तमु करणु घुरिजे। इन निज़ाम खे बहितर बणाइण लाइ असां नूर मोहम्मद इंदर साहिब जूं वॾियूं महिनतूं ऐं इंशाअल्लाह जेके बि ॿार हिन इदारे मां पास थी निकिरंदा दुनिया में खेसि इज़त माणींदा, पर आख़िरत बि सवरजी पवंदी जेकॾहिं उहा इन इदारे में इल्म हिक रोशनी आम आहे, बस ॻोल्हा सिर्फ़ु वठण वारनि जी आहे। आख़िर में ई शाइर पहिरियां पंहिंजी जॻह वठंदसि। अखर पर अलिफ जो 2 वर्क सब विसार अंदर तू इजार पना पढ़ते केतिरा।